ॿिए पासे पीटीआई चेयरमैन इमरान ख़ान खे वॾो अदालती रिलीफ मिली वियो। अदालत 55,000 जे मचलकनि एवज़ इमरान ख़ान जे लॉन्ग मार्च दौरान भञ ड्राह समेत 10 केसनि में ज़मानत मंज़ूर करे वरिती आहे। इमरान ख़ान इस्लामाबाद जे डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज जे अदालत में सख़्त पहिरे हेठि पेश थियो। इमरान ख़ान पारां बाबर अवान वकील तौरु पेश थियो। अदालत 55,000 जे मचलकनि एवज़ इमरान ख़ान जूं 10 केसनि में ज़मानतूं मंज़ूर करे छॾियूं। जी नासिन के आगाह कर रहे हूँ एक भेरो बीहर के आगाह कयूं। पीटीआई चेयरमैन इमरान ख़ान के वॾो अदालती रिलीफ मिली वियो आहे। अदालत 55,000 जे मचलकनि एवज़ इमरान ख़ान जी लॉन्ग मार्च दौरान भञ ड्राह समेत 10 केसनि में ज़मानत मंज़ूर करे वरिती आहे। इमरान ख़ान इस्लामाबाद जे डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज जे अदालत में सख़्त पहिरे हेठि पेश थियो आहे। के आगाह कयूं तो इमरान ख़ान पारां बाबर अवान वकील तौरु पेश थियो आहे। अदालत 55,000 जे मचलकनि एवज़ इमरान ख़ान जूं 10 केसनि में ज़मानतूं मंज़ूर करे छॾियूं। आगाह कयूं पिया। इमरान ख़ान इस्लामाबाद जे डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज जे अदालत में सख़्त पहिरे हेठि पेश थियो आहे। इमरान ख़ान पारां बाबर अवान वकील तौरु पेश थियो। अदालत 55,000 जे मचलकनि एवज़ इमरान ख़ान जूं 10 केसनि में ज़मानतूं मंज़ूर करे छॾियूं। अहम खबर दे रहे हूँ। पीटीआई चेयरमैन इमरान ख़ान के वॾो अदालती रिलीफ मिली वियो आहे। अदालत 55,000 जे मचलकनि एवज़ इमरान ख़ान जी लॉन्ग मार्च दौरान भञ ड्राह समेत 10 केसनि में ज़मानत मंज़ूर करे वरिती आहे। चिनाज़ अहम खबर ॾियूं। कराची गाज़ी गोठ वारो इलाक़ो हिकु दफ़ो ॿीहर जंग जो मैदान बणिजी वियो। पुलिस जी गाज़ी गोठ ते चढ़ाई, शेलिंग ऐं फायरिंग सां केतिरियूं ई औरतूं ऐं मर्द ज़ख़्मी थी पिया। रहवासियुनि मूजिबि घर ढहण लाइ मछिरजी पई आहे, जॾहिं त शेलिंग ऐं फायरिंग सबबि औरतूं ऐं ॿार पिणु ज़ख़्मी कया विया आहिनि। ॿिए पासे रहवासियुनि जा घर ढाहण लाइ इज़ाफ़ी नफ़री तलब करे वरिती आहे। नाज़रीन वाक़िया कयूं पिया। कराची जे गाज़ी गोठ वारो इलाक़ो हिकु दफ़ो ॿीहर जंग जो मैदान बणिजी वियो आहे। पुलिस गाज़ी गोठ ते चढ़ाई कई आहे, शेलिंग करे, फायरिंग करे केतिरनि ई औरतुनि ऐं ॿारनि खे ज़ख़्मी कयो आहे। ॿुधाईंदा हलूं त रहवासियुनि मूजिबि घर ढाहण लाइ मछिरजी पई आहे। शेलिंग ऐं फायरिंग सबबि औरतूं ऐं ॿार ज़ख़्मी थी पिया आहिनि। ॿिए पासे रहवासियुनि जा घर ढाहण लाइ पुलिस पारां इज़ाफ़ी नफ़री तलब कई वई आहे। आगाह कयूं पिया। कराची जे गाज़ी गोठ वारो इलाक़ो हिकु दफ़ो ॿीहर जंग जो मैदान बणिजी वियो आहे। पुलिस गाज़ी गोठ ते चढ़ाई कई आहे, शेलिंग ऐं फायरिंग करे केतिरनि ई औरतुनि ऐं मर्दनि खे ज़ख़्मी करे विधो आहे। रहवासियुनि मूजिबि घर ढाहण लाइ पुलिस मछिरजी पई आहे। अहम खबर आहे। घोटकी वेझो कादरपुर वटां सिंधू दरिया कपन खे पाइण लॻो आहे। इलाइक़े वासियुनि पारां लॾ पॾाइण शुरू कयो वियो आहे। सिंधू दरिया जे पाणी में मुसलसल चाढ़ सबबि कचे जा फसल पाणी हेठि अची विया आहिनि। ॻोठ अब्दुल गनी चाचड़ ऐं ॻोठ मिर्ज़ा चाचड़ समेत केतिरनि ॻोठनि खे पाणी पाइण लॻो आहे। ॻोठाणा पंहिंजी मदद तहत लॾ पॾाइण शुरू करे रहिया आहिनि, जॾहिं त इंतिज़ामिया ग़ाइब आहे। ॻोठाणनि मूजिबि घरनि खे तेज़ीअ सां पाइण लॻो आहे पाणी। फसलनि में बि पाणी दाख़िल थी चुको आहे। लखें एकड़ तैयार थियल फसल तबाह थी वियो आहे। ॻोठनि पारां ज़िले इंतिज़ामिया का बि सार न लथी आहे। वधीक नुक़सान जो ख़दशो पिणु आहे। आगाह कयूं त हुननि डिप्टी कमिश्नर घोटकी खे अपील कई आहे त मामले जो नोटिस वठी वाहर जी अपील कई आहे। परदेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त सेप्टेम्बर में पाक भारत वज़ीर आज़मनि विच में मुलाक़ात जो को बि प्लान नाहे। अमेरिका समेत इत्तेहादी मुल्कनि सां मुआशी लाॻापनि खे हथी वठाइण चाहियूं था। बिलावल भुट्टो ज़रदारी ख़्यालनि जो इज़हार ताशकंद में शंघाई तंज़ीम जे परॾेही वज़ीरनि जे इजलास जे मौक़े ते परॾेही ख़बर इदारे खे इंटरव्यू ॾींदे कयो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त भारतीय सियासतदाननि पारां इस्लाम मुख़ालिफ़ बयान पाक भारत ॻाल्हियुनि में रुकावट जो सबबु बणिजी रहिया आहिनि।
बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त अमेरिका समेत समूरे मुल्कनि सां मुआशी लाॻापा बहितर बणाइण लाइ कोशिशूं वठी रहिया आहियूं। इमरान ख़ान जी परॾेही पॉलिसी बाबति रद्द अमल ॾींदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त इमरान ख़ान अमेरिका सां लाॻापा बहितर करण जी कोशिश कई, नाकाम थियो त उन में असांजी कहिड़ी ग़लती आहे। अवामी मुस्लिम लीग जे सरबराह शेख रशीद चयो आहे त पाकिस्तान खे IMF बेल आउट पैकेज न मिलियो त मुल्क जो ॾिवालो निकिरी वेंदो। अॻूणे घर वज़ीर शेख रशीद चयो त मुल्क तारीख़ जे बदतरीन माशी ऐं सियासी बहरान मां गुज़री रहियो आहे। संदसि चवणु हो त नाणे जी मटासटा वारा ज़ख़ीरा ख़तम थी चुका आहिनि। जेकॾहिं IMF तरफ़ां बेल आउट पैकेज न मिलियो त मुल्क जो ॾिवालो निकिरी वेंदो। हुन चयो त ग़रीब जे न चुल्ह भरी रही आहे, नई वरी हो ॿारनि जे स्कूल जी फी अदा करे सघे थो। शेख रशीद चयो त सियासी ॾपेड़ ऐं अदम इस्तेहकाम मुल्क खे तबाही तरफ़ वठी वेंदो। मुदाख़लत नरम हुजे गरम हुया सख़्त, सभिनी खे गॾिजी मुल्क खे बचाइणो आहे। मुस्लिम लीग सरबराह चयो त हिकु ॾींहुं क़ीमती आहे, सभिनी खे गॾु वेहणो पवंदो, ॿी सूरत में माण्हू पंहिंजो फ़ैसिलो पाण कंदा। खैरपुर में गैस स्टोव वबाई सूरत इख्तियार कई वई। खैरपुर ऐं भरपासे वारनि इलाक़नि में केतिरा ई पाड़ा गैस स्टोव में मुब्तला थी विया आहिनि। 24 कलाकनि दौरान 200 खां वधीक ॿारड़ा गैस स्टोव में मुब्तला थी विया। अस्पताल में सहूलतुनि समेत बेडनि जी खोट पैदा थी वई आहे। गैस स्टोव में मुब्तला ॿारनि में कुलसूम, ज़ुल्फ़कार, कोमल, सोना, कासिम ऐं ॿिया शामिल आहिनि। उन मौक़े ते मुतासिरनि चयो आहे त बेडनि जी खोट सबबि हिक बेड ते 2 खां 3 ॿारनि खे दाख़िल कयो वियो आहे, जंहिं सबबि हू ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि।